जॾहिं उनखे दफ़न कयो पे वयो तो दोस्त बुधायो हाजी साहब अखियुनि ॾिठा गवाह भी मुझे आॾो आंदई जन बुधायो हिकड़े झूनड़े चयो तो मुझे पुट कबर खोटरी ही उन मुखे पाण चे बुधायो तो बाबा हे बूबक जो मियाणी आरीसरा बूबक जो पुराणो कब्रस्तान जंहिंजी 100 साल तारीख़ आहे जी जंहिं वक़्त में असां कबर पे खोटरी मरहूम मोहम्मद सालिह जी तो उन जे भर में को कबर जो निशान कोन हो छो त के हिन इलाइक़े जा हूंदा के न हूंदा ॿुधो जेॾी महिल उहा कबर खोटरे आख़िर ते पहुतासीं त भर मां महसूस थियो त का सामिया हीअं जो लपो हयोसीं मथां निशान भी कोन हुयो लेकिन जवान ईअं ई सुतो पयो हो उहो ही अच्छो कफन पातो पयो हो खुशबू अचे रही ईअं पियो महसूस थिए ॼणो हाणे हाणे को दफ़न करे वियो आहे अदा हिते अखियुनि ॾिठा शाहिद मौजूद आहिनि हथ मथे खणनि त दुनिया ॾिसे हे शाहिद आहिनि मुस्लमानो कॾहिं ॿुधंदा आहियो त ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता अरे मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता ओ बुधण वारा बुधो जन ताईं कैसेट पहुंची रही आ उहे भी बुधन भले मियाणी आरीसरा में अची ॾिसो बूबक जे इन खुश नसीब मलाहन जे बिरादरीअ खां पुछी ॾिसो जॾहिं मरहूम मोहम्मद सालिह जी कबर पे खोटियो मथां त निशान भी कोन हुयो अंदर कफन सां जवान सुतो पयो आ खुशबू लगी पई आ ईअं पियो लगे ॼण को हाणे दफ़न करे वियो आ ही चाहे जवाब ॾियो ही चाहे जवाब तो वट कोन्हे को अच तरफ जो कुरान करीम पढ़ी बुधाई मुझो अल्लाह फरमाए तो मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो मन अमिला केर भी सुहिणा अमल करण वारो हुजे केर भी अल्लाह इए कोन चयो त सैयद हुजे उम्मती न हुजे अल्लाह इए कोन चयो त सऊदी अरब जो हाजी हुजे मिस्कीन मल्लाह न हुजे अल्लाह इए कोन चयो त को वडो मखदूम हुजे को गरीब मल्लाह न हुजे न न मुझे बेनियाज़ रब फरमायो मन अमिला सालिहम मिन ज़करिन औ उन्सा मुझे बेनियाज़ रब फरमायो सुहिणा अमल करण वारो औरत हुजे या मर्द हुजे केर भी हुजे गरीब हुजे या अमीर हुजे भले खानदान वारो हुजे या मिस्कीन मारवड़ो हुजे या ढंढ में मच्छी पकड़न वारो हुजे मां अल्लाह जी ज़ात न उन जे ज़ात खे ॾिसां न उन जे रंग खे ॾिसां न उन जे नस्ल खे ॾिसां मां अल्लाह जी निगाह पाने जे दिल जे मथां जेको भी मुझे महबूब सां प्यार कंदो आ मां अल्लाह उनखे अबदी जिंदगी अता करे छॾींदो हां केर भी हुजे हे त तुंहिंजो असांजो नाटक आ हे फलाणो आ हे फलाणो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुरान करीम में अहिड़ो कोई तसव्वुर कोन्हे सवाइ हिक ॻाल्हि जे अल्लाह फरमायो या अय्युहन्नास
ओ इंसानो इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू। मुझो अल्लाह तो फरमाए ओ इंसान ज़ात जे मथो नाज करण वारा पर सुनो लतीफ़ तो चवे त ज़ात ते नाज न कजा गया तो रिंदर तकड़ा थे। मुझे बेनियाज़ रब कुरान करीम में पानी दे मुझे बेनियाज़ रब कुरान करीम में फरमायो ओ इंसान इन्ना खलकनाकुम तमाके पैदा मा अल्लाह कयो मिन ज़करिन व उन्सा मर्द ऐं औरत जे दरमियान मा अल्लाह फरमाए तुम पैदा कयो अल्लाह फरमायो वजअलनाकुम शुऊबा व क़बाइल लितआरफू। मुझे रब जे ज़ात फरमायो तमाम कबीला ऐं ज़ातियूं मां अल्लाह इन जे लाइ पैदा कयूं हन त ख़बर पवे हे मखदूम ख़ानदान सां तालुक थो रखे, हे मल्लाह बिरादरीअ सां तालुक थो रखे, हे सैयद बिरादरीअ सां तालुक थो रखे, हे पमर ज़ात सां तालुक थो रखे। बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जे नज़दीक इज़्ज़त ज़ातन जे बुनियाद ते कोन हूंदी आहे। इन अकरमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह वटि इज़्ज़त वारो ओहो हूंदो आहे जेको वधीक परहेज़गार ऐं मुत्तक़ी हूंदो आहे। ज़ात पात हेठा ही मथा ही ऊंच नीच दुनियादारी अमीरी साहिबी हे न दुनिया जो दस्तूर आहे। मुझे खुदा वटि इहा ॻाल्हि कान हलंदी आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अहिड़े दौर जे अंदरि मुबारक आहे तव्हांखे बूबकन वारो ओ मलाह बिरादरीअ जा माण्हू तव्हांखे वरी मुबारक ॾियां जो तव्हांजे हिकिड़े जवान जा रब अहिड़ा त भाग भला कया न जो भला अहिड़े यार जे भर में सुतो जेको 100 सालनि खां बि क़बर में सुतो पियो आहे कफन बि मेरो कोन थियो भाग तो उन जो आहे न जंहिंखे अहिड़े यार जो पाड़ो नसीब थियो। पर मां तव्हां खां थो पुछां जेकॾहिं हिन ॻोठ मां न मके ऐं मदीने केरु वेंदो त दुआऊं रुॻी पंहिंजे लाइ घुरंदो या ओड़े पाड़े लाइ बि घुरंदो? जवाब ॾियो। मिटनि माइटनि लाइ बि घुरंदो, ओड़े पाड़े लाइ बि दुआ घुरंदो। हाणे चांडिया बिरादरीअ जा मुंहिंजा दोस्त इन जा यार प्यारे ॻोठ जा दोस्त हाणे विया मदीने जॾहिं मैसेज कई मां चयो दुआउनि में यादि थियोसीं तव्हां छा पर सभिनी खे दुआउनि में यादि पिया कयूं। मके मदीने में जेको बि हूंदो आहे यानी अल्लाह जे रहमत में जेको बि हूंदो आहे उहो रुॻी पंहिंजे लाइ न सभिनी जे लाइ दुआऊं घुरंदो आहे। जेको अल्लाह जे कामिल वलीअ जे न क़दमनि में पियो आहे त ख़ुदा जे उन नेक सालिह केरु आहे कंहिंखे काई ख़बर कान्हे कख जे हेठां लखा। ओ मुस्लमानो इन करे मुंहिंजे करीम आका फरमायो त मुक़ामनि ते वञो मुक़ामनि खे ॾिसो इबरतूं हासिल कयो। ओ बूबक जे बिरादरी वारो ओ बूबक जा रहवासियो तव्हांजे आॾो त इहो अहिड़े दौर जो वॾो मुशाहिदो आहे त ज़ाहिरी त ज़मीन जो ईअं मथां सतह बराबरि लॻो पियो आहे पर 10 फुट अंदरि जवान उहे 100 सालनि खां सुता पिया आहिनि जन जे कफन खे बि कुझु कोन थियो आहे। इहे केरु आहिनि इन्हनि जो तालुक कहिड़ो आहे जो मुंहिंजे रब ॿुधायो त इन अकरमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम जन पंहिंजे दिलि जो सौदो पंहिंजे करीम रब सां करे छॾियो। मुंहिंजे अल्लाह उन्हनि जी ज़मानत खणी छॾी आहे छो त जेको ख़रीदार हूंदो आहे जेको शइ ख़रीद कंदो आहे मुंहिंजा दोस्त सलामतीअ जी ज़मानत बि उहो खणंदो आहे। मुंहिंजो अल्लाह तव्हांखे ॾेखारे रहियो आहे ओ औलिया अल्लाह सां तालुक रखण वारो ओ औलिया अल्लाह सां प्यार करण वारो यादि रखी छॾियो जिन जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र में मौज में आहिनि तन तस्बीह मन मणियो दिलि दबूरो जन तारूं ही तलब जूं वहदत सिर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन यार निंड इबादत तन जी मथो ज़मीन जी सतह बराबर लगी पई आहे। ज़मीन ते हलण वारनि खे ख़बर ई कान्हे का पर खोटीनि था त अंदरि जवान ईअं सुतो पियो आहे ॼण हाणे केरु दफ़न करे वियो। मुसलमानो ख़ासि करे अहले सुन्नत सां तालुक रखण वारो जेके औलिया अल्लाह जे निस्बत वारा हो तव्हांजे लाइ त अहिड़े दौर में अल्लाह तव्हांखे हिकिड़ो इहो अजीब तव्हांजे दिलनि खे पंहिंजे तरफ़ मोड़ण जो मौक़ो अता फ़रमायो आहे त मुंहिंजा थी वञो क़बर में पहुचण खां पोइ मिटी तव्हांजो नालो न वठंदी।
जेकर एसपी साहब जो माण्हू हूंदो त सूबेदार में ताक़त आहे हुन जो नालो वठे जवाब ॾियो पर जे डीआईजी जो माण्हू हुजे त एसपी बि हुन जो नालो कोन वठंदो पर जे आईजी जो माण्हू हुजे त डीआईजी बि नालो कोन वठंदो पर जेकर वज़ीर आला साईं मुराद अली शे जो माण्हू हुजे त छा था सम्झो त सॼे राज खे घुमरो ॾींदो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ए दुनिया जूं कुर्सियूं अचण वारियूं वञण वारियूं आहिनि इन्हनि जो थींदे त वक़्ती तौर ते तोखे फ़ाइदो थींदो तुंहिंजो नालो कोई न वठंदो पर जेकर उन यार जो थींदे त छा थो सम्झी उन जो थी उन करीम रब सां प्यार कर उन करीम रब सां प्यार कर लेकिन उन करीम रब जो प्यार इएं कोन मिलंदे प्यार उन्हनि खे मिलंदो आहे जेके दरे मुस्तफ़ा ते पंहिंजे कंदड़े खे झुकाए दामन मुस्तफ़ा में हथ मज़बूत विझंदा आहिनि छो त मुंहिंजा दोस्त बाज़ारे मुस्तफ़ा ख़रीदारे ख़ुदा इहो जुमिलो ॿुधो अथव या न इन जुमिले जे मथां क़ुरान जी आयत पढ़ा इहा ई त ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्त क़ुरान में सभु कुझु आहे पर असां तव्हांखे पढ़ण जी ख़ुदा तौफ़ीक़ ॾे इहो जुमिलो त असांजे सिंधी क़ौम जो आहे बाज़ारे मुस्तफ़ा ॻाल्हि बाज़ारे मुस्तफ़ा ख़रीदारे ख़ुदा हाणे क़ुरान जी आयत पढ़ी ॿुधायांव इन जे बिल्कुलु बेआइनी इन जुमिले जे ईअं सम्झो न जुमिलो इन सिंधी क़ौम का मज़ाक तो समझी छा सब खां पहिरीं जॾहिं मुंहिंजे महबूब करीम पंहिंजा सहाबा मोकिलिया हुया त हिन इलाइक़े में को उहो वॾो इलाइक़ो हो जेको कोट हुयो मां थोरो तारीख़ में मूंखे नालो यादि नथो अचे पर आहे दादू ज़िले या जामशोरे ज़िले जे अंदरि इते को हो इलाइक़ो आहे जिते मदीने मां मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जा सहाबी आया उन्हनि उते ॾिसी करे लब्बैक चई करे न मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते कलमो पढ़ी ईमान आंदो कलमो पढ़ी ईमान तांदो पर जॾहिं ॿ सहाबी उन्हनि मां वापसि थियनि था हिकु या ॿ हिते रहनि था त पूरो वफ़द हितां सिंधी क़ौम जो उन सहाबा सां गॾिजी करे दीदारे मुस्तफ़ा जे लाइ मदीने तय्यब वञी रहियो आहे मूंखे ॿुधायो जेके हितां ईमान आणे ऐं वया वञी ईमान जे सूरत में दीदारे मुस्तफ़ा कयो ॿुधा उन्हनि खे तूं छा चवंदे सहाबी न चवंदे त छा चवंदे खोल दुनिया जी तारीख़ ओ सिंधी क़ौम वारो तूं ख़ुशि नसीब आहीं तो कॾहिं इहो बि कोन सोचियो आहे त सिंधी क़ौम खे जेका हीअ टोपड़ी मिली आहे इन जे सकाफ़त ॾे त निहार त छा ठहियो पियो आहे चो मिहराब ठहियो पियो आहे तो जेको अजरक सिंधी पाईंदो आहे तो कॾहिं इहो बि कोन सोचियो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ला चवंदा काली कमली वाला हे काली कमली वारो सभु सिंधी क़ौम तोखे अल्लाह जे ज़ात वॾा कुर्ब ॾिना आहिनि मां क़ौमियत जे बुनियाद ते फ़क़ति नथो अचां लेकिन जंहिंखे अल्लाह इज़त ॾिनी उन जी ॻाल्हि ज़रूरु कंदुमि इन जो मतिलबु इहो नाहे त पंजाबी क़ौम इज़त वारी नाहे या पठान क़ौम या बलोच क़ौम सभु क़ौमूं इज़त वारियूं आहिनि सभु कंहिंखे पंहिंजे पंहिंजे तारीख़ ते नाज़ आहे लेकिन सिंधी क़ौम तोखे नाज़ हुजे पंहिंजे तारीख़ ते जो सिंधी क़ौम महिमान नवाज़ बि आहे महिमाननि सां प्यार बि कंदी आहे उन में उहे आदतूं रब रखियूं आहिनि जेके मुंहिंजे मुस्तफ़ा खे वणंदियूं मता ॻाल्हि रहिजी वञे अर्ज़ पे कयूं त सिंधी क़ौम जो जुमिलो आहे बाज़ारे मुस्तफ़ा ख़रीदारे ख़ुदा अकुल कमु नथो करे माण्हूअ जो त ख़ुदा कीअं ख़रीद कंदो ऐं मुस्तफ़ा जी बाज़ार कीअं लॻंदी अच त मां तोखे ॿुधायां क़ुरान करीम जे 11 पारे मां तिलावत करे ॿुधायां मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह केड़ो पारो कुरान करीम जो 11 पारो सूरह यूनुस साहब यही अल्लाह जो कुरान खोले ॾिसो मुझे बेनियाज़ रब पंहिंजे कुरान करीम में फरमायो इन्नल्लाह अश्तरा बेशक मां अल्लाह जी ज़ात खरीदार हां खरीदारी कंदो हां मुंहिंजा मौला छा जी खरीदारी कंदो हां कंहिंखां खरीदारी कंदो हां अल्लाह फरमायो मिनल मुमिनीन मोमिनन खां सवाल कयोसीं अल्लाह जे दरबार में मौला मुनाफिकत तुझा कोनन रब चयो मुहजान मौला मुशरिक कहजान अल्लाह चयो मुहजान मौला मुर्तद कहजान रब चयो मुहजान मौला मजूसी कहजान रब चयो मुहजान मौला यहूदी कहजान रब चयो मुहजान मौला बेदीन कहजान रब चयो मुहजान ओ मुझा करीम रब तू खालिक कायनात जो मालिक कायनात जो लेकिन जरे खरीदारी जो वक्त तो अचे त कंडीशन तो लगाई मुझा
मौला शर्त तो रखी मुझा मौला मां अल्लाह खरीद जरूर कंदुस मगर खरीद उन खा कंदुस जेको ईमान वारो हुंदो मौला भला ईमान वारो केरा अल्लाह फरमायो अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम ईमान वारो उहोवा जेको मुझे मुस्तफा करीम के पंजे जान का भी वधिक प्यारो रखदो आ ईमान वारो ओहो जेको मुझे मुस्तफा करीम के जान का वधिक प्यारो रखंदो आ अल्लाह फरमायो मां खरीदार थो बण जा मौला कंहिंजो खरीदार थो बणजी रब तो चवे मोमिनन जो मौला मोमिन मिलंदो किथा रब तो चवे बाजार मुस्तफा मां मौला मोमिन किथा मिलंदो मुझे बेनियाज रब फरमायो मोमिन बेहद कोन ठंदो आ हादी मां अल्लाह हिदायत मां खुदा दींदो हाँ मगर जैके मां हिदायत दींदो हाँ उनके सिधो पांजे महबूब जे दरबार में मोकले छदींदो हाँ जैके मां हिदायत दींदो हाँ उनके पांजे महबूब जे दरबार में मोकलींदो हाँ एकड़ो जुमलो चे मां वापस मोटा उमर बिन खत्ताब 23 साल उम्र तलवार हथ में आ मुझे नबी जे दुश्मनी जे हवाले से तलवार हथ में खणी निकरंदो आ एडा मुझे महबूब मुस्तफा जा हथड़ा खजंदा हन ओ मुझा मौला उमर बिन खत्ताब या उमर बिन अब्दुल अजीज बिनी मां हिकड़ो मुखे दे अल्लाह महबूब जी दुआ कबूल न करे त कहजी करे ओडा तलवार खणी निकतो आ गाल ढकिया किसो बयान न तो कया जडे अल्लाह सुने उमर बिन खत्ताब ते राजी थियो अल्लाह हिदायत दिनिया हादी केरा चो अल्लाह जवाब दे हादी केरा हिदायत केर दींदो आ हिदायत भी अल्लाह दींदो आ हादी भी अल्लाह वा लेकिन मुखे जवाब दे जडे सुने उमर बिन खत्ताब ते अल्लाह राजी थियो खुदा हिदायत दिनस जडे खुदा हिदायत दिनस त मोकले इसका दे जवाब दे ओ मुसलमान सोचे पो जवाब दे जेते अल्लाह राजी थी दुआ जेते मुझो खुदा हिदायत वारो जेके बनाई दुआ उनके सिधो दरे मुस्तफा ते मोकलींदो आ छो त जडे बाजार मुस्तफा में पहुंचंदो आ त पो उन जो खरीदार मुझो खुदा बणजी वेंदो आ बाजार मुस्तफा खरीदारे गाला गाला बाजार मुस्तफा खरीदारे दलील दींदो हले कुरान करीम जो दलील दिनों में अल्लाह का पुछो सी मौला उन मोमिन जो छा खरीद कंदो अल्लाह फरमायो अमवालहुम उन जो माल खरीद कंदो हां अनफुसहुम उन जी जान खरीद कंदो हां एकड़ो दलील दई मां गाल के खत्म कया मदीने तय्यबा जी गलिया केड़ी गलिया कौन गलाई ये थोरे मदीने जो नालो अचे तुझे हां मां दान निकरे ओ मदीनो मदीनो सदा दिल पुकारे अल्लाह सबनी मुसलमानन के मदीने में मारे है मदीनो मदीनो मौला शल दिखारे मदीने शहर में मौला मलाहन के मारे है मदीने जो घटियों आहन ॾाढियूं मिठियूं आहन ॾाढियूं मिठियूं उहे शाल दातार उहे शाल दातार सभिनी खे ॾेखारे है मदीने शहर में मौला मूंखे मारे मदीने जी गलिया अमीर उमर जो दौरा कहजो अमीर उमर जो दौरा मदीने में कहत पैजी वयो आ दुकार पैजी वयो आ मीह कोन वसिया अनाज जी खोट थी वे अमीर उमर के कह बुधायो त उस्मान गनी जा 300 उठ अनाज जा भरजी रवाना थी चुका हन काफिलो अची रहो आ मदीने जे सरजमीन ते पहुंची चुको आ हुदूद मदीना में पहुंची चुको आ अमीर उमर सोहणो हजरत उस्मान जिन्नूरैन के मैसेज कंदो आ हजरत सोहणो
उस्मान पहुंचंदो आ उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु सुने उस्मान के चवंदो आ सौदो कर इन 300 उठन जो सौदो कर जीअं वरी अते खैर खैर थी वेंदी जीअं अल्लाह जी बारान रहमत ईंदी जीअं ई बैतुल माल में खजाने में पैसा ईंदा तोखे ॻीण करे ॾेई छॾींदासीं सोने उस्मान चयो सौदो कसो आ कोन कंदुसि सोने उमर फारूक जो तोखे टीण ॾींदासीं चे सौदो कसो आ कोन कंदुसि अमीर उमर खे दुख थी पियो दुख मां निहारे चे ओ सुणा उस्मान महबूब जे दौर में त एतिरो सख्त दिल कोन हुए अॼु तूं एॾो सख्त दिल छो थियो आ अमीर उमर ॾे निहारे करे उस्मान ज़िन्नूरैन गुंबज़ खज़रा ॾे निहारे करे चयो ओ अमीरुल मोमिनीन ओ उमर बिन ख़त्ताब सौदो त मूंखे करणो आ पर सौदो उन सां कंदुसि जेको दहूण ॾियण जो वाइदो कंदो उमर बिन ख़त्ताब जलाल में अचे वियो पंहिंजे गुस्से में अची करे हलिया विया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ राज़ सुबुह जो ज़ाहिर थियो आहे जीअं ई सुबुह जो टाइम थियो उहे 300 उठ जीअं मदीने जे गलियुनि में पहुता उस्मान ज़िन्नूरैन ऐलान कयो ओ ग़रीब ओ जन वटि अनाज नाहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा आशिक़ पंहिंजे ज़रूरत मुताबिक़ जो अनाज खणी वञी बचड़नि खे खारायो जॾहिं सुने उमर बिन ख़त्ताब के खबर पई मुर्गी खुश थी पाण फरमायो दे खबर है छा कई सुने उस्मान फरमायो सोना तमा पीण पिया ॾियो टीण पिया ॾियो पर मुंहिंजे रब जो वाइदो अमन जा अबिल हसनते फलहू अशरु अमसालिहा मुंहिंजो रब मूंखे ॾहूण पियो ॾे मां टीण ते नुक़सान वारो सौदो छो कयां मां रब सां सौदो करे छॾियो ओॾा अल्लाह जी ज़ात बि फरमायो त मां रब ख़रीदारी कंदो हा मोमिननि जे माल ऐं जाननि जी इहो सुणे उस्मान खे इहो सभु कुझु किथां मिलियो चओ जेकी कुझु मिलियो दरे मुस्तफ़ा तां मिलियो पोइ वरी चवण में हबक महसूस न कर त बाज़ारे मुस्तफ़ा ख़रीदारे ख़ुदा हाणे तुंहिंजी मर्ज़ी पंहिंजे पाण खे बाज़ार मुस्तफ़ा में विकिरो कंदे त ख़रीदार मुंहिंजो ख़ुदा बणिजी पवंदे पर जेकॾहिं दुनिया जे बाज़ारनि में पंहिंजे पाण खे विकिरो कंदे त शैतान बि ख़रीदार वेठो आहे उहो बि घटि कोन अथई पर शैतान जी ख़रीदारी कहिड़ी आहे उहा पाण ॼाणी थो मुंहिंजे करीम रब जी ख़रीदारी कहिड़ी आहे ॼाणी थो इस्तक़बाल रमज़ान जो मौज़ू हुयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वक़्तु तमामु तवील थी वियो कोशिशि बि कई स्पीड खे तेज़ करण जी लेकिन आख़िरी जुमिला चवां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ही अल्लाह जो ॾिनल नेमतूं हे वक़्तु वॾो क़ीमती आहे हिकिड़ो सेकंड मिंट छॾ कलाक छॾ नौजवान तवजह कर हिकिड़ो सेकंड जेको घड़ीअ मां गुज़री वियो टिक थी ख़तम थी वियो इनखे वापसि करण जे लाइ पूरी दुनिया ख़र्च कर दुनिया ख़र्च थी वेंदी मगर गुज़रियल हिकिड़ो सेकंड वापसि ॻाल्हि गुज़रियल हिकिड़ो सेकंड वापसि वरी जो सेकंड वापसि पक्की ॻाल्हि आहे न त पोइ सोच ओ 30 सालनि जा नौजवान ओ 40 सालनि जा नौजवान ओ 80 साल जा कुराड़ा ओ 90 साल जा कुराड़ा सोच त हर ईंदड़ ॾींहुं तुंहिंजे ज़िंदगीअ मां प्लस न पर माइनस थी रहियो आहे तू ज़ीरो जे तरफ़ वञी रहियो आहे तू मथे 100 जे तरफ़ न पियो वञी अगर तुंहिंजी उम्र अल्लाह पंहिंजे कुदरत में 100 साल लिखी आहे 80 साल तुंहिंजा गुज़री विया त ईअं कीअं थो चए त 80 साल जो थियो आहे चओ 80 साल ज़िंदगीअ मां विया हलिया हाणे त तूं ज़ीरो जे तरफ़ थो पियो वञी अगर तूं 10 सालनि जो नौजवान आहे त इहो न सोच अञा मां 10 सालनि जो थियो आहे सोच त मुंहिंजा 10 साल ज़िंदगीअ जा गुज़री विया बाक़ी ख़बर नाहे केतिरा आहिनि ओ मुंहिंजा दोस्त जंहिं शइ जी ख़बर ई नाहे उन जो बि एतिरो फ़िक्र आहे पर मौत जी त ख़बर आहे त मौत अचणो आहे मौत अचणो आहे भला को गॾु हलंदो मौत बि अचणो आहे क़बर में बि ॻाल्हि क़बर में बि हलणो आहे मौत बि अचणो आहे इहो कफ़न जो टुकड़ो अल्लाह ताला नसीब करे अलाए नसीब थींदो अलाए कोन थींदो क़बर जी ॻाल्हि अचे वई हे शहर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिलि चवे थी चई वठां त महल माड़ियूं बनियूं बंगला अदा ही मुल्क छॾणो आहे
महल माड़ियूं बनियूं बंगला अदाही मुल्क छॾणो आ अदाही मुल्क छॾणो आ अदाही मुल्क छॾणो आ हथे खाली हित लॾणो आ महल माड़ियूं बनियूं बंगला अदाही मुल्क छॾणो आ कफन जा चार हथ साढ़ा ओहो भी आ नसीबन ते है कफन जा चार हथ साढ़ा ओहो भी आ नसीबन ते को डर कानो जनाज़ो ऐं कफन भी आ करीबन ते कलर जे कार ऋण पट में कलर जे कार ऋण पट में सदियों ऐं साल रहणो आ महल माड़ियूं बनियूं बंगला अदाही मुल्क छॾणो आ अदाही मुल्क छॾणो आ हथे खाली त हलणो आ महल माड़ियूं बनियूं बंगला अदाही मुल्क छॾणो आ मरण हक़ा कबर ऐं कफन में शक्का जेकर उन जी पक करनी थई त पोइ अॼु जो अॼु मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बाज़ार में पंहिंजे पाण खे विकिरो करे छॾ त ख़रीदार तुंहिंजो ख़ुदा बणिजी वञे जन जो ख़ुदा ख़रीदार बणिबो आहे पोइ उन्हनि जो हाल इहो ॾिठे उन्हनि जे मथां रोज़ो उन्हनि जे मथां मुक़बरो ठहियल हुजे या न हुजे उन्हनि जे मज़ार जे मथां टाइल लॻल हुजे या न हुजे लेकिन तव्हां अखिड़ियुनि सां ॾिसी चुका हो त जन ते यार राज़ी थींदो आहे कारे कलर जे अंदरि सिम जिथो निकिरे उते बि उन्हनि जो कफन मेरो ई कोन थींदो आहे जेकॾहिं चाहीं थो त इहा अबदी ज़िंदगी नसीब थिए त इहा ज़ात ते कोन मिलंदी इहा कंहिं क़ौम कबीले ते कोन मिलंदी इहा दिलि जे सौदे ते मिलंदी हिन दिलि खे अल्लाह जे हवाले कर मुंहिंजा कामिल मुर्शिद सजण साईं दामत बरकातुहुल आली पीर मिठा जे फ्यूज़ो बरकात खे वॾण वारा सुहिणे साईं जे उन निगाह पाक जा नवाज़िल कल्ब जे मथां आङुर रखी हिकिड़ो ई दर्स ॾींदा आहिनि ओ फ़क़ीरो हथ कार ॾे हुजे हीअ दिलि पंहिंजे यार ॾे हुजे जी असांजे दोस्त में अहमद अलीअ ॾाढो सुहिणो चयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं बि अल्लाह जे कामिल वलीअ जा ग़ुलाम आहियूं अगरि सच्चा ग़ुलाम आहियूं त दिलि में इश्क ऐं मुहबत बि सचो हुअणु घुरिजे हे जुमिला ॾाढा अदब सां चवां जेकॾहिं नाराज़ न थियो ऐं प्यार सां ॿुधो त पंहिंजे पाण खां पुछ जंहिं कामिल मुर्शिद सां तूं प्यार थो करीं जंहिंजे हथ ते तो बैयत कई आहे अगरि केरु शख़्स बि ज़ुबान सां तुंहिंजे कामिल पीर जे शान में बेअदबी करे ॿुधाए त दिलि चवंदई त हिन जी ज़ुबान काकड़े खां कटिया या न कटिया जवाब ॾे मूंखे दिलि चवंदई त कटिया न त पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे दिलि जे आॾो इहो साॻियो सौदो रख त जीअं मां पंहिंजे यार सां प्यार थो कयां हर ग़ुलाम पंहिंजे मुर्शिद सां ईअं प्यार कंदो आहे हर ग़ुलाम के पांजे कामिल मुर्शिद सां प्यार आहे वंड जंहिंजो जिथे हूंदो आहे उनखे उतहों मिलंदो आहे कामिल पंहिंजे कुतुब का कामिल पंहिंजे कमाईअ वारा आहिनि जंहिंजी जेतिरी रसाई हूंदी ज़मींदार सभु को 10 एकड़नि जो बि ज़मींदार आहे 50 एकड़ जो बि ज़मींदार आहे 1000 एकड़ जो बि ज़मींदार आहे जीअं दुनिया जे ज़मींदारीअ जी हेठां ई मथां ई आहे ईअं औलिया अल्लाह जे दर्जात में बि इहा हेठां ई मथां ई आहे पर उन्हनि जी ख़बर तो असांखे कान्हे रब जी ज़ात ॼाणे ताजदार मदीना
ना जाने जो जिथे वंडा उनके उतां मिलंदो पर मुंहिंजा दोस्त अजीज उम्मत मुस्लिमा के अल्लाह जो कुरान में साराहियो आहे वो सिर्फ इन बुनियाद ते साराहियो आहे त कुंतुम खैर उम्मतिन मुंहिंजा दिलबर तुंहिंजी उम्मत भली आहे छो उखरजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर माण्हुनि खे सॾड़ो कंदा आहिनि घरनि मां कढंदा आहिनि छाजे लाइ नेकीअ जे लाइ अचो त हलो मुंहिंजे सजण साईं जे दरबार ते अचो त हलो पीर मिठा जे उर्स मुबारक ते अचो त हलो दिलबर साईं जो प्रोग्राम आहे मोरे में उॾानो अचो त मशहूर वारे साईं ॾे याने मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां इज्तिमाई ॻाल्हि इन करे पियो कयां जो मां तव्हांखे साबित करे थो ॾियां त मां सजण साईं जो ग़ुलाम आहियां पीराने पीर दिलबर दस्तगीर जे दर जो गदागर फ़क़ीर आहियां हर औलिया अल्लाह सां प्यार कंदो हां प्यार हर औलिया अल्लाह सां कंदो हां मगर जी दिल जी निस्बत ॿुधो अथई न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिल जो दिलबर हिकिड़ो घणा की न कजनि दिल बि ॾिजे हिकिड़े खे भले सवे पिया सधूं कनि उहे चिलविला चइजनि जेके दर दर लाइन दोस्ती दिल जो यार हिकिड़ो ई करे छॾियो आहे मुंहिंजे सजण खे अल्लाह सलामत रखे त मुंहिंजा दोस्त तोखे दावत आहे हिकिड़ो दफ़ो हली आहे दीदार कर जितां जो मुरीद आहे ख़ुदा तोखे सलामत रखे पंहिंजा ॾन पट जीअं ॾींदो हुई जिथे उते ई ॾींदो अच तुंहिंजे ॾननि पटनि जी काई ज़रूरत कोन्हे बल्कि ज़िक्र जे महफ़िल में हिकिड़ो दफ़ो अच दीदार कर पोइ बाज़ारे मुस्तफ़ा ख़रीदारे ख़ुदा पंहिंजे पाण खे बाज़ारे मुस्तफ़ा में विकिरो कर पोइ ख़रीदार ख़ुदा बणबो पोइ किथां थो तोखे रंग लॻे हा ख़ुदा जी मर्ज़ी आहे त मुंहिंजा दोस्त औलिया अल्लाह जे दरबारनि ते वञो उन्हनि खां दुआऊं घुरो ऐं घुरायो बरकत आहे पर तावीज़नि वारनि मुल्हनि खां बचो वरी थो जुमिलो दोहरायांव तावीज़नि वारनि मुल्हनि खां बचंदव त तव्हां पंहिंजे बचड़नि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो तव्हां तबाह थियण खां गोया बचाए वरितो मां वरी जुमिलो चवां ॾुख न कजो मुंहिंजा दोस्तो अगरि को तावीज़नि वारो वेठल आहे त उनखे मुअदबना बाहूं ॿधी अर्ज़ थो कयां त मां तुंहिंजो दुश्मन न आहियां मां सजण साईं जो फ़क़ीर आहियां तोसां ख़ैर ख़्वाही थो कयां हा बेशक तावीज़ जी ताक़त बि आहे बेशक तावीज़ में ताक़त कीअं न हूंदी केतिरा ई दलील ॾियां पर हींअर टाइम कोन्हे को लेकिन उन तावीज़ में ताक़त आहे जेको अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर लिखियो वेंदो आहे जेको महबूब मुस्तफ़ा जे उम्मत सां भलाईअ जे ख़ातिर लिखियो वेंदो आहे जेको न माण्हू तावीज़ जे त मां बुत थो ठाहियां हीअं थो ठाहियां यादि रखी छॾ तूं हिकिड़ो ख़ुदि बुत आहे तॾहिं तूं ॿियनि जा बुत ठाहे रहियो आहे अॼु तूं पुट ठाहे सुयूं उन्हनि खे नथो हणी बल्कि पंहिंजे पाण खे जहन्नम जूं उहे गुर्ज़ूं लॻाए रहियो आहीं तूं पंहिंजे पाण खे बर्बाद करे रहियो आहीं अगरि तूं सम्झी थो त तावीज़ न लिखंदुसि त मुंहिंजा बचा किथां खाईंदा त यकीन थियो त तुंहिंजो ईमान एतिरो कमज़ोर आहे जो तोखे इहो बि यकीन कोन्हे त रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह ख़ुदा रोज़ी ॾियण वारो आहे तावीज़नि ते रोज़ी कोन हूंदी आहे इन करे महिरबानी कयो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पेट में सूर थियो पक कंहिं तावीज़ विधो आहे मथे में सूर थियो कंहिं तावीज़ विधो आहे वरी उहो ज़ालिम अहिड़ो जॾहिं पहुते हुते हण त शू चङो थियो जो अचे वे बाबा पाड़े में वेठा अथई न सौट जो दुश्मन भाउ मुस्लमान ख़ुदा जो ख़ौफ़ कर अल्लाह जे मख़लूक खे लड़ाए न मुस्लमाननि खे पाण में वेढ़ाए न हा अगरि ख़ुदा जे मख़लूक सां तूं प्यार थो करीं ख़ुदा तोखे इज़त ॾिनी आहे इल्मु ॾिनो आहे अगरि को अचे ई थो तोखे इल्म जे बुनियाद ते ख़बर बि पइजी चुकी आहे त वाक़ई हिन सां हीअ वेधन आहे शिफ़ा त मुंहिंजे ख़ुदा जे हथ में मुलातो जे हथ में न आहे उनखे थधड़ो प्यार जो हथ रखी चयो बाबा तूं फ़िक्र न कर कुझु बि कोन्हे को अल्लाह जी रहमत कुशादी आहे उनखे दुआ तावीज़ बि लिखी ॾे उनखे ताक़ीद ऐं तबलीग कर त अल्लाह जा बाना वञी मुंहिंजे ख़ुदा जो ज़िक्र कर मुंहिंजे दिल पर मुस्तफ़ा जो दुरूद पढ़ रब कतो तुंहिंजो बेड़ो पार थी त पंहिंजे औलाद खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन मुसीबत खां बचायो इन तावीज़नि वारे चकरनि खां पंहिंजे औलाद खे बचायो औलिया अल्लाह खां दुआऊं घुरायो क़ुरान करीम जी दलील में आयत ख़बर अथव मां दलील क़ुरान करीम मां ॾींदो हां मता सुभाणे को तव्हां मुंहिंजे दोस्त में अली गोहर खे या असांजे दोस्त में हाजी अल्लाह उभायो न साईं अल्लाह ताला उनखे ख़ुशि रखे ॾाढो सुहिणो माण्हू आहे हुनजे बाबे महिनत करे खॾ में मिटी विझी मस्जिद ठाहे हिन फ़क़ीर बि पंहिंजे पाड़े जे दोस्तनि सां महिनतूं करे उन्हनि खे अली गौर फ़क़ीर गॾिजी करे हिकु करे छॾियो अॼु बूबक जा सभु मलाह गॾु वेठा हो ख़ुदा कंदो त क़यामत में बि ईअं गॾु हूंदो मुंहिंजा दोस्त हिक ॿिए सां प्यार कयो हिक ॿिए सां मुहबतूं कयो मुंहिंजे पाक पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस चओ त हदीस ॿुधायां रब जो क़ुरान चओ त क़ुरान ॿुधायां मुंहिंजे अल्लाह जे ज़ात फरमायो त पाण में झेड़ा झगड़ा न कयो पाण में हिकु थी वञो गॾु थी वेंदो तव्हांजी ताक़त मज़बूत हूंदी दुश्मन तव्हांजे विच में अंदरि घुसी कोन सघंदो तव्हांखे कमज़ोर
कोन करे सघंदो पर जे तव्हांजा पाण में जहिड़ा झगड़ा हूंदा त दुश्मन खे मौक़ो ॾींदो मुंहिंजा दोस्त दुश्मन सभ खां वॾो पंहिंजो नफ़्स पलीत आहे त मां अर्ज़ पे कयो त हाजी अलाह उभायो ईअं न साईं उनजे बाबा मस्जिद ठाहे उनजे बचिड़े वरी पंहिंजे बाबा जे नक्शे क़दम ते हली करे पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि खे गॾु कयो केतिरनि दोस्तनि जा नाला वठां असांजे दोस्त हाफ़िज़ साहब अहमद अली साहब ॾाढो सुहिणो दलील पेश कयो त ओ सुन्नी अचो त सभु गॾिजी करे मदरसो क़ाइमु कयो ॾाढी सुहिणी तजवीज़ आहे ॾाढी सुहिणी तजवीज़ आहे मदरसो क़ाइमु थींदो इंशा अल्लाह ताला दीन जा आलिम थींदा इंशा अल्लाह ताला हाफ़िज़ क़ुरान थींदा पोइ अॼु जलसा जेके मुंहिंजा दोस्त इन बुनियाद ते था हलनि रुॻी त दाही कंहिंजो ख़ैरात थी आहे ख़त्मो थियो आहे ऐं मज़ो थींदो जॾहिं बूबकर में जलसा हलंदा अॼु आलिमनि जी दिस्तार फ़ज़ीलत थी रही आहे अॼु क़ुरान करीम जे हाफ़िज़नि जी दिस्तार फ़ज़ीलत थी रही आहे ऐं दौलतमंदो पंहिंजी दौलत अल्लाह जी राह में इन बुनियाद ते ख़र्च कयो इदारनि खे मज़बूत कयो अल्लाह साईं कंदो तव्हांजी भलाई थींदी त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए अल्लाह ताला तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वरी बि चवां रमज़ान अची रहियो आहे पंहिंजे घर में तयारी शुरू करे छॾियो केरु अची रहियो आहे मोमिननि जो महीनो मुस्लमाननि जो महीनो अल्लाह जो मेहमान रहमत ऐं बरकत ऐं बख़्शिश मां अॼु घरवारीअ सां मज़ो तॾहिं जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुसु मुंहिंजा दोस्त गॾिजी सलाह कनि अचो त हीअ सलाह कयूं रमज़ान महीने में हिन टाइम ते सहरी कंदासीं हिन पहिरें ॾहे में हीअं कंदासीं पोइ ॾहे में हीअं कंदासीं पोइ ॾहे में हीअं कंदासीं रुॻी इहो न त तोखे बूट वठी ॾींदुमि तोखे कपिड़ा इहो तसवुरु कयो त ग़रीबनि खे हिन दफ़े पहिरीं ईद जो वॻो वठी ॾे पोइ पंहिंजे बचनि खे वठी ॾींदुसि ओ मुसलमान ईद ईअं कर मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद जे ॾिहाड़े निमाज़ ते वञनि पिया कोई यतीम रस्ते में बीठो ख़ुतबनि में ॿुधो अथव रोई रहियो हो मुंहिंजे करीम आका पुछो त ईद जे ॾे छो थो रोई या रसूल अल्लाह ईद कहिड़ी आहे न की अबो न की अम्मा कहिड़ी ईद कयां मुंहिंजे मदीने जे ताजदार ईद निमाज़ ते वञण जे बजाय मस्जिद नबवी में वञण जे बजाय उन यतीम खे बाह खां वरितो आहे पंहिंजे घरड़े में आंदो आहे उनखे वुसर करायो वियो आहे हसनैन करीमैन जा उनखे कपिड़ा पाराया विया मुंहिंजे करीम आका हिकिड़े हथ में हसनैन करीमैन खे वरितो ॿिए हथ में उन यतीम खे वठी करे मस्जिद नबवी में पहुची करे मिंबर रसूल ते वेही करे मुंहिंजे करीम आका पंहिंजे ॿिनि आंगुरनि खे हीअं मथे कयो हेॾे निहारियो मुंहिंजे करीम आका पंहिंजे ॿिनि आंगुरनि खे हीअं मथे करे फरमायो त अॼु मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां जेको बि शख़्स कंहिं यतीम खे जेको बि शख़्स कंहिं यतीम खे ईद जे ॾिहाड़े ख़ुशीअ जे ॾिहाड़े शफ़क़त जो मथड़े ते हथ रखंदो उनखे ईद कराईंदो उन्हनि जे ॾुखनि खे ख़त्म करण जी कोशिश कंदो मुंहिंजे करीम आका फरमायो मां चीचड़ू मथे करे थो ॿुधायां त हो क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में मां मुस्तफ़ा सां ईअं गॾु हूंदो जीअं मुंहिंजे हथ जूं ॿ चीचूं गॾु लॻियूं पयूं दीन खे सम्झो मुसलमानो दीन मोहब्बत जो नालो आहे दीन वफ़ादारी जो नालो आहे दीन एहसास जो नालो आहे दीन हिक ॿिए जे ख़ैर ख़्वाही जो नालो आहे दीन सिल रहमी जो नालो आहे अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए इहे 12 थी वेंदा बसि अल्लाह ताला खां दुआ आहे त मुंहिंजो रब मुंहिंजो क़बूल फरमाए वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सॼी जमात खां माज़रत तव्हांजो टाइम घणो वठी वियो आहे पर उमेद आहे त नाराज़ न थींदो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह खुदा गवारे चुमी पाक रोज़ो अचा उठारे मदीने मुल्क दे मदीने शहर दे खुदा गवारे ॾिसी पाक रोज़ो अचा उठारे जेके वञणो आहे सो चवे मदीने शहर दे मदीने मुल्क दे खुदा गवारे ॾिसी पाक रोज़ो अचाया उठारे ॾिसी पाक रोज़ो अचाया उठारे घोरो दुआ जैसी मौला दे हयाती घोरो दुआ जैसी मौला दे हयाती वठी मां पे ओडा वञा घर जा भाती घोरो दुआ
सी मौला दे हयाती वठी मां बि ओॾा वञा सब घर जा भाती अचा घर सजण जो अचा घर पुनल जो बचड़नि खे ॾेखारे ॾिसी पाक रोज़ो अचाया उठारे अचा घर महबूब जो अचा घर सजण जो बचड़नि खे ॾेखारे चुमी पाक रोज़ो अचा उठारे खुदा पर तुम खे उॾारे पखियुनि सां खुदा पर तुम खे उॾारे पखियुनि सां ॾिसां ते सुतल पर जो मां पी अखियुनि सां खुदा पर तुम खे उॾारे पखियुनि सां ॾिसां ते सुतल पर जो मां पी अखियुनि सां रातिया ॾींहं दिल पई रातिया ॾींहं दिल पई पीरीअ खे पुकारे ॾिसी पाक रोज़ो अचाया उठारे मदीनो 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 खुदा शल ॾेखारे ॾिसी पाक रोज़ो अचाया उठारे सजण जे सहन में निमाज़ूं पढ़ां सजण जे सहन में निमाज़ूं पढ़ां हबीबने ते हरदम सलातूं पढ़ां हबीबन ते हरदम सलातूं पढ़ां लाया सिक पियो पंहिंजी लाया सिक पियो पंहिंजी नीलुनि ॾे निहारे ॾिसी पाक रोज़ो अचाया उठारे मदीनो 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 खुदा शल ॾेखारे ॾिसी पाक रोज़ो अचाया उठारे ॾिसी पाक रोज़ो अचाया उठारे मिसरा अहमद अली दोस्त उन जी ॻाल्हि मञी दो 2 मिंट 2 मिसरा उन जे लाइ बशीर लतीफ़ सरकार जा सुने लतीफ़ फरमाए सेवा कर समुंड जी सेवा कर समुंड जी अल्लाह जिते जर वही तो जा सवे वहन तासीर में जिते माणिक मोती लाल जे कुमासो मिलई मान त पूजारा पुरथिए पर समुंड जे सतह ते अल्लाह मोती की न मिलन समुंड जे सतह ते मोती की न मिलन जन खे सिक मोती जी
कुनन मौज न खा मेहरान जे ओहे माझी की न मुड़न से लाल लहन यार पिया मजबाता लजे एकड़ो शेर है न महफिल में असांजो दोस्त फकीर लियाकत अली अखबारी नुमाइंदो बाहे आशिक़े रसूल बाहे उन जे इश्क वारो शेर भी चवां जा जाना है जरूर अल्लाह ताता नागे तबीब को जाना है जरूर ताता नागे तबीब को चुसे सूर्यो सूर यार करे बेजुबर पयो शेर खत्म 2 मिनट सिर्फ 2 मिनट नेमतुल्लाह कुरैशी साहब यो ता दिसो दादा सादड़ो साईं वेठो आजे बजुमला गालायो हलियो पर खुदा जो कसम करे ता खबर आ त मां चंगन भलन जी तारीफ को न कंदो आ छो त खुदा या चमचा गोरी कदे नसीब ही को न कया यके इंशाल्लाह खुदा के पारता पर 20 सालन का मथे अरसो मा साईं के सुजाना तो त मुझे मुर्शिदन करीमन जो केतरो नजर जो नवाज़ बस एतिरो ई तव्हां लाइ ॿुधाइण मूंखे ख़बर आहे त बूबकनि वारा वॾा अदीब आहिनि अदब वारा आहिनि इन जवान खे ॾिसो ऐं चङी तरह ॾिसो जेको फ़क़ीर नेमतुल्लाह कुरैशी साहब मुंहिंजे मुर्शिद मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दसे को मां मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दसे को मां मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो हूंदे तकलीफ़ में त तोला दुआ केरु कंदो हूंदे तकलीफ़ में त तोला दुआ केरु कंदो दसे को मां मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दसे को मां मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दसे को मां मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो उहो घर ख़ाली अथई जंहिं में अदा माउ न थई उहो घर ख़ाली अथई जंहिं में अदा माउ न थई ईंदो हिन दौर में कम कोन सको भाव अथई उहो घर ख़ाली अथई जंहिं में अदा माउ न थई ईंदो हिन दौर में कम कोन सको भाव अथई कदे जे तेरे अचण में त पुछा केरु कंदो कदे जे तेरे अचण में त पुछा केरु कंदो दसे को मां मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दसे को मां मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो हूंदे तकलीफ़ में त तोला दुआ केरु कंदो दसे को मां मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो मुस्तफा जाने रहमत बेना सलाम शबे बज़ में हिदायत बेना सलाम शबे बज़ में हिदायत बेना सलाम आसिया
की रहमत ला हो सलाम मुस्तफा जाने रहमत ला हो सलाम शमे फज में हिदायत ला हो सलाम वो हमारे नबी अमन के उम्मती वो हमारे नबी उम्मती उम्मती तेरे किस्मत ला हो सलाम शमे फज में हिदायत ला हो सलाम शमे फज में हिदायत ला हो सलाम सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इलाही तो आसा कुनी मुश्किलात तो फ़ेले हज़रत सय्यिदना मुहम्मद अलैहिस्सलाम। वो दिन खुदा करे कि मदीने जाएं हम, वो दिन खुदा करे कि मदीने जाएं हम, खाके दरे रसूल का सुरमा लगाए हम। या अल्लाह दिखा दे मक्का व मदीना कैसी बस्ती है, शबो रोज़ जहाँ मेरे मौला तेरी रहमत बरसती है। खल्क के रांधे हुए दुनिया के ठुकराए हुए, खल्क के रांधे हुए दुनिया के ठुकराए हुए। या अल्लाह आए हैं अब दर पे तेरे हाथ फैलाए, ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए ज़िल्लत में हैं। या रब कुछ भी है लेकिन तेरे महबूब की या इलाही आलमीन प्यारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सदके असां सभिनी जी हालत रहम फरमा। या अल्लाह असांजी असांजे वालिदैन करीमैन जी मग़फ़िरत फरमा, असांखे असांजे औलाद अहबाब खे हिदायत कामिला अता फरमा। या इलाही आलमीन असांजे क़ुलूब खे ज़ाकिर बना, असांजे ज़ुबानुनि खे शाकिर बना, असां में इंसानियत पैदा फरमा। या इलाही आलमीन पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमा, बचड़नि सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमा, अहले खाना सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमा, पंहिंजे औलाद जी तालीम ऐं तरबियत जो फ़िक्र अता फरमा। या इलाही आलमीन दर्दमंदनि जे दर्दनि खे दूर फरमा, जेके बीमार आहिनि उनखे सिहत कामिला अता फरमा। या इलाही आलमीन जेके मक़रूज़ आहिनि उनखे कर्ज़नि खां निजात अता फरमा। या इलाही आलमीन दीन ऐं दुनिया जूं बरकतूं नसीब फरमा। या अल्लाह असांजो वेहण पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। असां सभिनी खे रमज़ान मुबारक जी इज़्ज़त ऐं एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाही आलमीन असांजे दोस्त मोहतरम साईं अली गौर मल्हार साहब जे वालिद मोहतरम जी मग़फ़िरत फरमा, उनजा दर्जा बुलंद फरमा। या इलाही आलमीन इलाइक़े में जेके मदफ़ून अल्लाह जा बाना अल्लाह जूं बानियूं उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमा, सभिनी जे दर्जात खे बुलंद फरमा, उन्हनि जे सदके असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह दीन ऐं दुनिया जूं बरकतूं नसीब फरमा। बिबरकत अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि।